अॼु असां BA पार्ट 3 पेपर फर्स्ट सिंधु नदी किताब जे सिंधु नदी अलौकिक आहे मज़मून जे बारे में पढ़ंदासीं। सिंधु नदी अलौकिक आहे मज़मून केवल रतन मलकाणी साहिब द्वारा लिखियो वियो आहे। लेखक हिन मज़मून में सिंधु नदीअ खे भारत जी सभिनी नदियुनि जो अॻवान करे छॾियो आहे। लेखक सिंधु नदीअ खे बेजान न पर जानदार मञियो आहे। लेखक लिखे तो, सिंधु पंहिंजी शक्तिअ में सभिनी नदियुनि खां वधीक आहे। उन जी गजगोड़ धरतीअ खां मथे आसमान में गूंजे थी। जीअं खीर भरियल गायूं पंहिंजनि वछड़नि ॾांहुं वणंदियूं आहिनि, तीअं सभु नदियूं सिंधु नदीअ सां गजगोड़ करे अची मिलनि थियूं। जीअं को वीर राजा पंहिंजे वीर सैनिकनि जी अॻवानी करे थो, तीअं सिंधु नदी ॿियनि नदियुनि जी अॻवान आहे। सिंधु भलनि घोरनि में, सोन में, अपार दौलत में पंहिंजो मट पाण आहे। सिंधु जानदार आहे, उहा बेजान न आहे। जॾहिं वेदनि जो ऋषि आसमान ऐं धरतीअ जो आह्वान करे थो, त हू साॻिए वक़्तु सिंधुअ जो बि आह्वान करे थो। वेदनि में गंगा जो ज़िक्र 2 दफ़ा थियल आहे, पर सिंधु नदीअ जो लॻभॻि 30 दफ़ा ज़िक्र थियल आहे। लेखक ॿुधाए थो, हिन महान सिंधु नदीअ खे ऐं हिंदुअ खे पंहिंजो नालो अता कयो आहे। इहो नालो भारत जे इतिहास में, भारतीय भूगोल में सभ खां प्राचीन नालो आहे। जॾहिं शिव पंहिंजी अलौकिक पत्नी सतीअ जो जलियल लाश भारत जी धरतीअ ते खणी घुमियो हो, तॾहिं सतीअ जो सिंदूर सां भरियल मस्तक जिते किरियो हो, उते तॾहिं खां हिंगलाज आहे। हिंगलाज तीर्थ सिंधुअ जे बलिस्तान जी सरहद ते कराचीअ खां 120 मील परे आहे। इन प्राचीन स्थान ते, जिते प्राचीन काल में राम, लक्ष्मण ऐं सीता विया हुआ, उते सिंधुअ जो आला सूफ़ी शाइर अब्दुल लतीफ़ बि जोगिन जे संग में वियो हो। जेसिताईं ओलह पाकिस्तान ऐं ओभर पाकिस्तान, हाणे बांग्लादेश, हिकु राष्ट्र हुआ, तेसिताईं बांग्लादेश जे हिंदुनि लाइ ओलह पाकिस्तान वञण लाइ मुल्क कशिश जो बाहिस हिंगलाज तीर्थ ई हो। कशिश जो बाहिस सां मतिलबु आहे त बांग्लादेश जे माण्हुनि जो पाकिस्तान अचण जो मुख्य मक़सदु हिंगलाज तीर्थ जो दर्शन करण ई हूंदो हो। अॼु बि हिंदुस्तान या ॿियनि देशनि जा माण्हू, बांग्लादेश जा माण्हू हिंगलाज जो दर्शन करण लाइ ख़ासि पाकिस्तान वेंदा आहिनि। राजा दशरथ जे साम्राज्य जो बि हिकु हिसो सिंध हुई। जॾहिं केकई रुसी करे वञी वेठी हुई ऐं उन पंहिंजे 3 वरनि में भॻवान राम जे लाइ वनवास ऐं भरत लाइ राजगद्दी घुरी हुई, तॾहिं दशरथ उनखे चयो हुअसि त मुंहिंजो राज साम्राज्य एॾो वॾो आहे जो उन मथां सूरज न लहंदो आहे। सिंधु, सोवीर, सौराष्ट्र, अंग, बंग, मगध, काशी ऐं कौशल, उहे सभु प्रदेश मुंहिंजा आहिनि। उन्हनि में बेशक क़ीमती शयुनि जी पैदाइश थींदी आहे। तोखे जेकी कुझु घुरिजे हुजे सो घुर। पर केकईअ खे त पंहिंजे पुटु भरत खे राज जो तख़्त ॾियण खां सवाइ कुझु न खपंदो हो। बाक़ी समूरो अहवाल रामायण महाकाव्य में ॾिनल आहे। जॾहिं रावण सीता खे भॼाए वियो, तॾहिं राम सीता जी ॻोल्हा लाइ वानरनि खे ॿियनि प्रदेशनि सां गॾोगॾु सिंध प्रदेश ॾांहुं पिणु मोकिलियो हो, जिते मशहूरु तरंदड़ घोड़ा हुआ। उन खां पोइ जॾहिं सभु कुझु ठीकु थी वियो, तॾहिं राम भारत खे सिंधु सोवीर प्रदेश ॾिनो ऐं भरत पंहिंजो राज गांधार ताईं फैलायो। उन गांधार ताईं, जंहिंजी राजकुमारी गांधारीअ जो वर्णन महाभारत में अचे थो ऐं जो अॼुकल्ह गंधार नाले सां मशहूरु आहे। भारत जे पुटनि पेशावर, पुलकलावती ऐं तक्षशिला शहरनि जो पायो विधो। महाभारत में सिंध मेराजरी रोशनीअ में ॾेखारियल आहे। मेराजरी रोशनीअ सां मतिलबु आहे त मेरो। इनखे लेखक पाप पूर्ण प्रदेश करे लेखियो वियो आहे। इहो इन करे जो सिंधुअ जो राजा दशरथ कौरव राजकुमार दुर्योधन जी भेण दुशाला सां परिणियल हो। इन करे जयद्रथ लड़ाईअ में कौरवनि जो साथ ॾिनो हो ऐं पांडवनि जो विरोध कयो हो। लेकिन हिन ॻाल्हि जो शर्फ़ जयद्रथ खे ॾियणु खपे। धृतराष्ट्र ऐं भीष्म पितामह वांगुरु
हुन पांडवनि ऐं कौरवनि जे विच में तबाही आणींदड़ चौपर रांदि जो विरोध कयो हो। हू ॾिसजे त जयद्रथ खे पांडवनि सां दुश्मन करण जा वधीक वॾा सबब हुआ। द्रौपदीअ जे स्वयंवर वक़्तु हू असफल उम्मीदवारनि मां हिकु हो। उन खां पोइ जॾहिं पांडव अज्ञातवास जो वक़्तु गुज़ारे रहिया हुआ, तॾहिं हिकु दफ़े जयद्रथ द्रौपदीअ खे अकेलो ॾिसी खेसि रोकियो ऐं द्रौपदीअ अॿोझाईअ विझां खांसि सिंध सोवीर जे माण्हुनि जी ख़ुशि ख़ैरियत बाबति पुछा कई। लेकिन जॾहिं जयद्रथ साणुसि छेड़छाड़ कई, तॾहिं हुन जयद्रथ खे छिरब कढी हली वञण लाइ चयो। तॾहिं हू द्रौपदीअ खे जोड़ीअ खणी वियो। इन ते अर्जुन ऐं भीम जयद्रथ खे मारे छॾनि हा, पर संदसि वॾे भाउ युधिष्ठिर खेनि मना कंदे चयो त ईअं करण सां संदसि भेण दुशाला विधवा थी वेंदी ऐं संदसि चाचे धृतराष्ट्र खे चाची गांधारीअ खे ॾाढो दुख थींदो। तंहिं ते अर्जुन ऐं भीम मिली करे जयद्रथ खे खिलण हाब बणाइण लाइ 5 हंधनि तां संदसि मथे जा वार कटे छॾिया, अर्थात उन ते 5 चोटियूं ठाहे उनखे बेइज़तो करे छॾे ॾिनो। महाभारत जी महाभारी लड़ाईअ में जॾहिं द्रौपदीअ जो पुटु अभिमन्यु मारियो वियो त जयद्रथ संदसि मड़ खे लत हईं। मड़ खे लत जो मतिलबु आहे उन जे मृत शरीर खे लत हई हुई। तंहिं ते अर्जुन खे ॾाढो गुस्सो आयो ऐं हुन प्रण कयो त सिॼु लहण खां अॻु हू सिंधुपति जयद्रथ खे मौत जे हवाले कंदो। इन ते जयद्रथ जंग जे मैदान मां भॼी वञणु थे चाहियो, लेकिन हू ईअं न करे सघियो। हुन लाइ काफ़ी देरि थी चुकी हुई ऐं हू अवगतियो मुओ। अवगतीअ सां मतिलबु आहे त हुनजी मृत्यु ॾाढी भयानक थी। भारत में शिवाजी, राणा प्रताप ऐं गुरु गोविंद सिंह जे वक़्त ताईं रिवाइजी राजूनो झंडो भगवो या केसरी रंग जो रहियो हो। महाभारत ज़माने में पिणु इहो हो, लेकिन भगवे झंडे ते निशान जो फ़र्क़ु रहियो हो। इहा हिकु दिलचस्प ॻाल्हि आहे त जयद्रथ जे झंडे ते जंगली सूअर वराह जो निशान आहे। विष्णु जे अवतारनि मां हिकु अवतार वराह रूप आहे। राजपूत अॼु ॾींहं ताईं जंगली सूअर जो शिकार वॾे चाव सां कंदा आया आहिनि। खीर ऐं खीरणी जयद्रथ जूं मनपसंदि शयूं हुयूं। जॾहिं अर्जुन जयद्रथ खे मारण जो ऐलान कयो, तॾहिं चयईं जयद्रथ असांजो माइटु आहे, पर हू बुराईअ सां भरियल आहे। हू सॼी उमिरि खीर ऐं खीरणी खाईंदो रहियो आहे, पर हाणे मां खेसि पंहिंजनि तीरनि सां टुकड़ टुकड़ कंदुसि। महाभारत में सिंध खे पाप पूर्ण देश करे चयो वियो आहे। इन जो सबबु उतां जो राजा जयद्रथ हो, उतां जा माण्हू कोन हुआ। महाभारत जे भीष्म पर्व में ॿुधायो वियो आहे त सिंधु महान रक्षक आहे ऐं उन जे नाले जो जप ॾींहुं राति करणु खपे। महाभारत जे अनुशासन पर्व में ॿुधायल आहे त मौत खां पोइ स्वर्ग वञण लाइ सिंधुअ में सनानु करणु खपे। गीता में सिंध सां वाबस्ता हिकु दिलचस्प वाक्य ॾांहुं इशारो कयल आहे। हिकु दफ़े सिंध जे राजा सौवीर जे राजकुमार संजय खे युद्ध में हरायो हो। संजय जी दिलि टुटी पई हुई ऐं हुन पंहिंजी हुकूमत तां हथु खणी छॾियो हो, लेकिन संदसि माता विदुला खेसि एतिरो त शर्मायो हो जो हू वरी लड़ाईअ जे मैदान में लथो हो। हुन खेसि पंहिंजी वीर अभा ॾाढा यादि करण लाइ चयो हो ऐं पंहिंजी प्रजा ॾांहुं ज़िमेवारीअ जो अहसासु करायो हो ऐं जंग जे मैदान में मरण या मारण लाइ आमादा कयो हो। जॾहिं जंग जे मैदान में पांडव पुण बेहिमत थी लड़ाईअ खां मुंहुं मोड़ण लॻा, तॾहिं संदसि माता कुंती कृष्ण खे विदुला जी कहाणी जी यादगिरी ॾियारी ऐं खेसि चयो त हू संदसि पुटनि खे हिमत जाॻाइण लाइ खेनि इहा कहाणी ॿुधाए। गीता जो अमर उपदेश इन वाक्य जो नतीजो आहे। अॼु एसि ताईं ख़तमु था कयूं, सुभाणे अॻियां पढ़ंदासीं।